हिते सभी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। ककड़ मां जिथे जोही बैराज जी बहाली ऐं करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज कयो आहे। JUI जे अॻुवाणनि ऐं ॿियनि जो इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो जारी आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। अहम ख़बर आहे ककड़ मां सां शेयर कयूं पिया। जोही बैराज जी बहाली ऐं करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज कयो आहे। JUI जे अॻुवाणनि ऐं ॿियनि इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। जोही बैराज जी बहाली ऐं करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाज कयो आहे। JUI जे अॻुवाणनि ऐं ॿियनि जो इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो, ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ककड़ मां सां शेयर कयूं पिया। जोही बैराज जी बहाली ऐं करोड़े रुपयनि जे मुबैना करप्शन ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त JUI जे अॻुवाणनि ऐं ॿियनि इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे।